नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, कमू शहीद खां कराची लाइ निकतल हुकूक सिंध मास जो काफ़िलो पॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जी अॻवाणी में हिंगोरजा पहुची वियो आहे। काफ़िले जी शानदार आजियां कई वई। गौसिया जमायत पारां हिंगोरजा में अॻूणे MNAP सैयद काज़िम अली शाह जी मेज़बानी में जलसो कयो वियो। वॾी तादाद में PTI कारकुननि ऐं गौसिया जमायत मुल्तान जा मुरीद शरीक आहिनि। मखदूम शाह महमूद कुरैशी जी हिंगोरजा आमद ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त मखदूम शाह महमूद कुरैशीअ सां गॾु सूबाई सदर अली ज़ैदी, अॻूणो वज़ीर आला सिंध अरबाब गुलाम रहीम, सैयद गौस अली शाह, मुबिन जतोई, सैयद मोहब शाह, सैयद काज़िम अली शाह पिणु गॾु स्टेज ते मौजूदु आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर अज़ीज़ मेमण जी ख़बर मूजिबि PTI जे सूबाई सदर अली हैदर ज़ैदी जलसे खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे स्कूलनि में चौपायो माल बदल आहे। हुन चयो त सिंध में पाणी बि ठीकु नाहे। सिंध जे माण्हुनि जूं 15 सालनि ताईं हालतूं न सुधरियूं आहिनि। ज़मीनुनि ते कब्ज़ा कया वञनि था। 6 तारीख़ ते ही मार्च कराची पहुची ख़तमु न थींदो, पर पंहिंजी टीम सां गॾु सॼी सिंध में वेंदसि ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदसि त नवाबशाह में क़त्ल आम थियो, बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कयो वियो, पर ज़रदारी ॾुख वंडण बि न वियो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।